अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां। हालाणी भरिसां ॻोठ सूमर खान फुलपोटो जे रवासियुनि मर्दनि ऐं औरतुनि जो ॻोठ जे वॾेरे गुलाम असगर फुलपोटो ऐं ॿिनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ प्रेस क्लब हालाणी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ सूमर खान फुलपोटो जे रवासियुनि रियाज़ हुसैन फुलपोटो ऐं संदसि घरवारी मसमात मुनवर ऐं ॿियूं मसमात ज़माना, मसमात रोज़ीना, रिजब ऐं गुलाम मेहदी फुलपोटो प्रेस क्लब हालाणी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। असांजी हुकूमत खे इंतिजा आहे, असांजो दरख़्वास्त आहे तव्हां इंसाफ़ कनि। कोर्ट सां केस वेंदो आहे, असांजो कोर्ट सां इन रोईंदे चयो त असां हुन वक़्तु हालाणी थाणे ते पहुतासीं, पर वॾेरे जे बाज़र हुअण जे करे पुलिस असांजी का बि मदद कोन कई। हिननि वधीक चयो त असांजो वॾेरो हितां जे कुझु बासर माण्हुनि जी टेक ते असां सां ज़ुल्म करे रहियो आहे ऐं हाणे असांखे केस तां हथ खणण लाइ मौत मार ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियनि पिया। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आला सिंध एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं मटियारी मां। पीटीआई जे वर्करनि ऐं कारकुननि पारां मेमून हाउस मटियारी ते पीटीआई सिंध जे अॻुवान हाजी अब्दुल रज़ाक मेमून सां मुलाक़ात करे अजरकूं पारायूं। अल्ट्रोलाल पीटीआई मिनारिटी विंग जे वर्करनि ऐं ॿिनि जी पीटीआई अॻुवाननि हाजी अब्दुल रज़ाक मेमून सां मुलाक़ात करण में साबिक़ा सदर मिनारिटी विंग संतोष कुमार, पीटीआई अॻुवान इब्राहिम अशरफ हिंगेरो, हरीराम कूली, नारायण दास, मिठू मल, शान कुमार, कमलाश कुमार ऐं ॿिया शामिल हुआ। ताज़ो पीटीआई में आयल सिंध मेमून इताज जे सरवान ऐं पीटीआई सिंध जे अॻुवान हाजी अब्दुल रज़ाक मेमून सां मुलाक़ात दौरान खेसि सिंध जी सूखड़ी अजरक ओढ़ी वई। हुन मौक़े ते आयल पीटीआई कारकुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाजी अब्दुल रज़ाक मेमून पीटीआई में अचण सां ज़िले मटियारी समेत पूरे सिंध मज़बूत थी वई आहे। मिनारिटी विंग जे अॻुवान ज़िले सदर संतोष कुमार चयो त हाजी अब्दुल रज़ाक मेमून जी अक़लियत सां बेहद हमदर्दी आहे ऐं हाजी अब्दुल रज़ाक जॾहिं खां पीटीआई में आयो आहे उहो असांजी अक़लियती बिरादरी सां हर ॾुख सुख में साथ ॾींदो आहे। खबरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।